केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक पहिरियों तारुफ़ इंट्रोडक्शन। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंधानंद स्कूल में भली कार। असांजे जो करिकुलर जा मौज़ू आहिनि हयातियाती कीमिया जो तारुफ़, इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री। असीं जेकॾहिं तमामु नंढड़नि पार्टिकल्स जी ॻाल्हि कयूं, प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स जी, त यानी असां फिज़िक्स जे बारे में ॻाल्हायूं था। उन खां जेकॾहिं थोरो मथे वधूं, एटमनि जी ॻाल्हि कयूं, मुरकबनि जी ॻाल्हि कयूं, त असां केमिस्ट्री जे बारे में ॻाल्हायूं था। उन खां थोरो मथे वधिजे असां जॾहिं मालिक्यूलनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त यानी असां केमिस्ट्री खां थोरो मथे बायोकेमिस्ट्री ते पहुता आहियूं। ऐं वरी अञा मथे अचूं जॾहिं असां सेल जी ॻाल्हि कयूं, टिश्यूज़ जी ॻाल्हि कयूं था, ऐं लिविंग ऑर्गेनिज़म्स जी ॻाल्हि कयूं था, त यानी असां बायोलॉजी जे बारे में ॻाल्हायूं था। सो बायोलॉजी ऐं केमिस्ट्री जे विच ते जेको अचे थो उहो असांजो बायोकेमिस्ट्री आहे। मालिक्यूलनि जे अंदरि जेकी छा थिए थो पियो, सेल्स जे अंदरि जेके मालिक्यूल आहिनि, ऐं उनजे सेल ऑर्गेनेल्स जे अंदरि जेके मालिक्यूल आहिनि उहे, ऐं वरी उन्हनि मालिक्यूलनि जे हेठि वरी छा आहे, उहे एटम आहिनि, मुरकब आहिनि। त यानी तव्हां केमिस्ट्री ते पहुतव। ऐं तव्हां वरी जेॾी महिल जो सेल जे अंदरि वञो था, उनजे ऑर्गेनेल्स जे अंदरि वञो था, मालिक्यूलनि में पहुचो था, जिते इहो एटमनि जो ऐं मुरकबनि जो सभु कुझु कमुकार हले थो पियो, सरगर्मियूं हलनि थियूं पियूं, रिएक्शन्स हलनि था पिया, त यानी तव्हां किथे केमिस्ट्री ऐं बायोलॉजी जे विच में आहियो। इहो असांजो बायोकेमिस्ट्रीअ जी फील्ड आहे। Anything that deals with your general health, nutrition and medicines come under biochemistry. जेका बि शइ तव्हांजी जनरल हेल्थ, जेका सिहत आहे, तव्हांजी जेका ग़िज़ा आहे, दवाऊं आहिनि, उन्हनि सां जॾहिं का बि शइ डील करे थी पई, त यानी तव्हां बायोकेमिस्ट्रीअ ते ॻाल्हायो था। असांजी सिहत, असांजी ग़िज़ा ऐं जेके दवाऊं असां वापरायूं था, उन्हनि सां रिलेटेड जेकी बि अमल आहिनि, जेकी बि तव्हांजे ज़हन में लकाव अचनि था, उहे सभु तव्हांजे बायोकेमिस्ट्रीअ जे उन दायरे में अचनि था। न्यूट्रिशन डील्स विद मेटाबॉलिज़म ऑफ मालिक्यूल्स। मालिक्यूलनि जी जेका बि अंदरि असांजे जिस्म में भञरा थींदी आहे, कार्बोहाइड्रेट्स, फैट्स, प्रोटीन्स ऐं ॿियूं जेके बि शयूं आहिनि जिन मां असांखे एनर्जी मिलंदी आहे, इहो समूरो असांजी ग़िज़ा सां वाबस्ता आहे। ऐं इहा समूरी जेका ॻाल्हि आहे मेटाबॉलिज़म ऑफ मालिक्यूल्स जी, जेका आहे उहा बायोकेमिस्ट्री सां ॻंढियल आहे। यूअर जनरल हेल्थ इज़ गवर्न बाय डिज़ीज़िस। असांजी जेका सिहत आहे आमतौर ते उहो बीमारियुनि वग़ैरह सां रोज़ु मुंहां लॻी पई आहे। दैट हैव मालिक्यूलर बेसिस। उहे जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खे बि को न को मालिक्यूलर बेसिस हूंदो आहे। ऐं वरी मेडिसिन्स जी ॻाल्हि कजे त मेडिसिन टारगेट रिसेप्टर्स, एंजाइम्स, DNA, ETC। हाणे तव्हां जॾहिं दवाउनि जी ॻाल्हि कयो था, त पोइ तव्हांखे लाज़मी तौर ते इहो सोचणो पवंदो आहे त इहे दवाऊं असांजे वञी करे अंदरि जिस्म में रिसेप्टर्स खे टारगेट कंदियूं आहिनि, एंजाइम्स खे टारगेट कंदियूं आहिनि, DNA खे वञी करे जेको जानदारनि जा DNA आहिनि, कुए ते तजुर्बा थिया, ॿियनि जेके बांदर आहे उन्हनि ते तजुर्बा थिया, उन्हनि सभिनी में असांखे नज़र ईंदो आहे त DNA ते छा थो थिए, एंजाइम्स खे दवाऊं छा थियूं कनि, रिसेप्टर्स सां मिली करे दवाऊं छा कंदियूं आहिनि। उते पोइ असांखे नज़र ईंदो आहे त लिविंग बॉडी लुक्स लाइक बंच ऑफ मालिक्यूल्स। ॼण त असांजो जेको जिस्म आहे उहो मालिक्यूल्स जो यानी कि गुच्छो हुजे, बंच हुजे। हाणे जिते किथे मालिक्यूल्स जी ॻाल्हि हले थी पई, बीमारियुनि में मालिक्यूल्स जी ॻाल्हि हले थी पई, दवाउनि में मालिक्यूल्स जी ॻाल्हि हले थी पई, न्यूट्रिशन में मालिक्यूल्स जी ॻाल्हि हले थी पई, त यानी बायोकेमिस्ट्री जेका आहे उहा असांजी ग़िज़ा खां वेंदे बीमारियुनि बड़ियुनि ताईं, दवाउनि जे कमकार ताईं, उन्हनि जे टारगेट करण ताईं, इहो समूरो जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि जे कीमियाई अमलनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त असां बायोकेमिस्ट्रीअ जी ॻाल्हि कंदा आहियूं। The word biochemistry means chemistry of life. Bio लफ़्ज़ जी माना आहे ज़िंदगी ऐं केमिस्ट्री जो मतिलबु आहे कीमियाई अमल। तंहिंजे करे बायोकेमिस्ट्री जो मतिलबु आहे ज़िंदगीअ जी केमिस्ट्री, जानदार शयुनि जे अंदरि थींदड़ कीमियाई अमलनि जो मुतालियो। This branch of chemistry deals with the study of chemical and physical processes inside living system. केमिस्ट्रीअ जी हीअ शाख जानदार शयुनि जे अंदरि या जानदार सिरिश्तनि जे अंदरि कीमियाई ऐं तबई तब्दीलियुनि मरहलनि जो मुतालियो कंदी आहे, which involve chemical compounds such as carbohydrates, vitamins, proteins, lipids and nucleic acids. ये कीमियाई ऐं तबई तब्दीलियूं कीमियाई मुरकबनि, मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट्स, विटामिन्स, प्रोटीन्स, लिपिड्स ऐं न्यूक्लिक एसिड्स जी तयारी, उन्हनि जा अमल वग़ैरह मुतालियो कंदी आहे। मिसाल जे तौर ते ॿूटनि जे अंदरि तव्हां कार्बोहाइड्रेट्स जी तयारीअ जे बारे में पढ़ियो हूंदो त उहे पहिरियां छा कंदा आहिनि, फोटोसिंथेसिस जे अमल जे ज़रिए
ग्लूकोज़ तयारु कंदा आहिनि ऐं पोइ इन ग्लूकोज़ खां अलावा ही ॿिया मुरकिब जीअं ऑइल्स वग़ैरह पिणु तयारु कनि था। इन समूरनि मामलनि खे जेकी ॿूटनि जे अंदरि थींदा हुजनि या वरी जानदारनि जे अंदरि थींदा हुजनि, जीअं जानदारनि जे अंदरि खीर जो ठहणु आहे जेको बुनियादी तौर ते प्रोटीन आहे, ऐं ईअं ॿिया जेकी बि मैक्रोमॉलिक्यूल्स आहिनि, लिपिड्स आहिनि, विटामिन्स आहिनि, उन्हनि जी तयारीअ जो मुतालियो बायोकेमिस्ट्री कंदी आहे। तंहिंजे करे असीं चऊं था बायो यानी जानदार शयूं, केमिस्ट्री यानी उन्हनि जे अंदरि थींदड़ कीमियाई तब्दीलियूं। It focuses on what is happening inside our cells and looks at how cells communicate with each other. बायोकेमिस्ट्री असांजे जीवगढ़ जे अंदरि थींदड़ लकावनि ऐं उन्हनि जे बाहिमी तालुकनि बाबति ॿुधाए थी। Thus, biochemistry can be defined as the branch of chemistry which deals with the study of chemical substances and processes that occur in living organisms, plants and animals, and is known as biochemistry. इन लिहाज़ खां बायोकेमिस्ट्री जी वसफ़ हीअ करे सघिजे थी त हीअ अहिड़ी शाखा आहे जेका जानदार जिस्मनि जे अंदरि थींदड़ कीमियाई तब्दीलियुनि ऐं अमलनि जे मुताले सां तालुक़ रखे थी। Biochemistry is a field that has a great importance today. अॼु जे दौर में बायोकेमिस्ट्री जी तमामु वॾी अहमियत आहे। It deals with the naturally occurring macromolecules such as carbohydrates, proteins, lipids, nucleic acids and vitamins. Biochemistry मैक्रोमॉलिक्यूल्स जीअं कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, लिपिड, न्यूक्लिक एसिड्स या विटामिन्स सां वास्तो रखे थी। These macromolecules are synthesized by living organisms from simple molecules present in the environment. इहे वॾा मैक्रोमॉलिक्यूल असां जूं जानदार शयूं माहौल में मौजूदु सादनि मॉलिक्यूलनि मां तयारु कनि थियूं। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन, नाइट्रोजन, हाइड्रोजन, ओज़ोन, मीथेन ऐं अमोनिया जहिड़ा या ग्लूकोज़ जहिड़ा सादा मॉलिक्यूल असांजे माहौल में मौजूदु आहिनि। इन्हनि सादनि मॉलिक्यूलनि मां ॿूटा ऐं कुझु जेके जानदार आहिनि उहे पिणु ॿिया जेके जानदार थियनि था उन्हनि जे जिस्मनि में पिणु इन्हनि सादनि मॉलिक्यूलनि मां कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, लिपिड, न्यूक्लिक एसिड ऐं विटामिन्स वग़ैरह तयारु थींदियूं आहिनि। Macromolecules are essential for us as they are reservoirs of energy. वॾा मॉलिक्यूल असांजे लाइ तमामु घणा अहम आहिनि छो त इहे एनर्जीअ जे रिज़र्वायर्स तौर ते कमु कंदा आहिनि। फॉर एग्जाम्पल कार्बोहाइड्रेट्स प्रोवाइड अस एनर्जी। मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट्स असांजे जिस्म खे तवानाई फ़राहम कंदा आहिनि। लिपिड्स स्टोर्ड इन बॉडी आर मेजर एमरजेंसी सोर्स ऑफ एनर्जी। ऐं लिपिड्स जेके असांजे जिस्म में महफ़ूज़ थियल हूंदा आहिनि से एमरजेंसीअ जे दौरान एनर्जीअ जे सोर्स तौर ते कमु कंदा आहिनि। दे हेल्प अस टू वर्क ड्यूरिंग टफ टाइम्स। इहे लिपिड्स जा ज़रिया टफ टाइम्स जे दौरान असांखे तवानाई ॾियण जो कमु कंदा आहिनि ऐं असांजी मदद कनि था। प्रोटीन्स प्रोवाइड अस एनर्जी। प्रोटीन्स मंझां बि असांखे तवानाई हासिल थींदी आहे। हेल्प टू फॉर्म न्यू बोन्स एंड मस्क्यूलर टिश्यूज़। प्रोटीन्स नवनि हॾनि ठहण ऐं मस्क्यूलर टिश्यूज़ ठहण में बुनियादी किरदारु अदा कनि थियूं। प्रोटीन्स प्रोटेक्ट अस अगेंस्ट द डिज़ीज़िस। इहे ई प्रोटीन्स आहिनि जेके असांखे डिज़ीज़िस बीमारियुनि खां बचाईंदियूं आहिनि, असांखे तहफ़ुज़ ॾींदियूं आहिनि। न्यूक्लिक एसिड्स ट्रांसमिट जेनेटिक इंफॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन। न्यूक्लिक एसिड्स नसुल दर नसुल जीनियाती मालूमात विरासती मादो हेठि हिकिड़ी वालदेन खां ॿी जनरेशन ताईं मुंतक़िल करण जो किरदारु अदा कनि था। The history of biochemistry may be considered from ancient Greeks. अवाइली यूनान खां बायोकेमिस्ट्री जी तारीख़ ॾिसी सघिजे थी। However, biochemistry as a specific discipline was accepted a little before 19th century. जेतोणीकि हिकु अलॻि डिसिप्लिन तौरु बायोकेमिस्ट्री 19वीं सदीअ खां थोरो अॻु साम्हूं आई आहे। First time the word biochemistry was used by a German chemist Carl Neuberg in 1903. पहिरियों भेरो 1903 में जर्मन कीमियादान कार्ल न्यूबर्ग पहिरियों भेरो बायोकेमिस्ट्री जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। कार्ल एलेक्जेंडर न्यूबर्ग 29th July 1877 to 13th May 1956 was an early pioneer in biochemistry and he has sometimes been referred to as the father of modern biochemistry. कार्ल एलेक्जेंडर न्यूबर्ग बायोकेमिस्ट्रीअ जे बुनियाद रखंदड़नि में पहिरियों माण्हू आहे ऐं इनखे कॾहिं कॾहिं मॉडर्न बायोकेमिस्ट्रीअ जो अबो पिणु चयो वञे थो। तव्हांखे मालूम आहे फूड इज़ एसेंशियल फॉर लाइफ ऑन अर्थ। धरतीअ जे मथां मौजूदु हर जानदार शइ लाइ खाधो तमामु घणो ज़रूरी आहे।
and is a complex mixture of chemical substances ऐं इहो खाधो कीमियाई शयुनि जी हिकिड़ी पेचीदा मिलावट आहे. Food fuels metabolic processes. खाधो जानदार शयुनि जे जिस्मनि जे अंदरि थींदड़ मेटाबॉलिक प्रोसेस खे ॿारण फ़राहम कंदो आहे, फ्यूल ॾींदो आहे. In living beings, certain complex organic molecules are broken down into simpler ones to provide energy. जानदार शयुनि जे अंदरि कुझु वॾा पेचीदा मालिक्यूल टुटंदा आहिनि त जीअं उन्हनि मां सादा मालिक्यूल ठहनि ऐं इन सां गॾोगॾु उहे असांखे जानदार शयुनि खे तवानाई बि ॾींदा आहिनि. While others are transformed into complex organic compounds to store energy. ऐं वरी इन्हनि सादनि अंसरनि मंझां वॾा वरी ॿिया कॉम्प्लेक्स अंसर सादनि शयुनि मंझां वॾियूं कॉम्प्लेक्स शयूं नामियाती मुरकिब तयारु थींदियूं आहिनि ऐं इहे नामियाती मुरकिब जीअं ई ठहंदा आहिनि त उन्हनि मंझि वरी स्टोर थींदी आहे एनर्जी तवानाई. सच एज़ स्टार्च एंड ग्लाइकोजन, मिसाल जे तौर ते स्टार्च जो ठहणु आहे, ग्लाइकोजन जो ठहणु आहे. बोथ बायोलॉजी एंड केमिस्ट्री कोप विद दीस अपोजिंग प्रोसेसिस. हाणे हिकिड़ियूं शयूं असांजे जिस्म में टुटनि थियूं जंहिंखे असां केटाबॉलिज़म चऊं था ऐं ॿियूं शयूं वरी ठहनि थियूं जंहिंखे असां एनाबॉलिज़म चऊं था. इहे ॿई मुतज़ाद अमल आहिनि. इन्हनि ॿिन्ही मुतज़ाद अमलनि सां बायोलॉजी ऐं केमिस्ट्री जेका आहे डील करे थी पई. Thus, a new science was introduced called biochemistry. ईअं हिकिड़ी नई साइंस में शाख जो जनम थिए थो जेका बायोलॉजी ऐं केमिस्ट्री ॿिन्ही सां तालुक़ु रखे, उनखे चइजे थो बायोकेमिस्ट्री. असांजो अॼोको लेक्चर बायोकेमिस्ट्रीअ जी वस्फ़ ऐं उन जी तारीख़ी तारुफ़ सां गॾु त पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.